अकबर खान एतिरो जल्द मूं मथां एतबार न कंदो। कुझु ॾींहं ज़रूरु लॻंदा। मूंखां हाणे घणो सब्र नथो थिए। हाणे रुगो इहा मूंखे पक करे ॾे त चाकर खान चेरो आहे या मरी वियो। जाबिर, जेकॾहिं ख़बर पवे थी त चाकर खान मरी वियो त पोइ तूं छा कंदे? जे ख़बर पई न चाकर खान मरी वियो त वापसि ॻोठु वञी लॾो खणी वेही रहंदुसि। इन जो मक़सदु त अकबर खान खे पंहिंजी हमराहनि ते भरोसो न आहे। इन ई लाइ हू सौट खे अलॻि अलॻि जॻहनि ते क़ैद कंदो वठे थो, छो त अकबर खान खे ख़बर आहे त सौट चाकर को मामूली माण्हू न आहे। इन ई करे हू लापरवाही नथो करे। जेकॾहिं सौट अकबर खान जी क़ैद मां आज़ादु थी वेंदो न त पोइ इन अकबर खान जो ख़ैरु न आहे। दिला खान, मां राति तव्हांजो इंतज़ारु कंदुसि। तव्हां पूरे बंदोबस्त सां अची वञिजो। ऐं हा, 10 लख मां पहिरियां वठंदुसि। 10 लख कमु थियण खां पोइ। तुंहिंजे पीउ जो सभ खां वॾो दुश्मन मां आहियां, ऐं उहो पंहिंजे सभ खां वॾे दुश्मन खे कीअं थो बख़्शे सघे? तोखे बचाइण जो को त तरीक़ो हूंदो। मूंखे हिन क़ैद मां आज़ादु कर। पाण ॿई निकिरी था हलो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।